अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हार्ट इशू में मां तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। हार्ट इशू प्रोग्राम की शुरुआत कंदासीं। अॼु प्रोग्राम में जंहिं इशू खे असां शामिल कयो आहे तव्हां ते हुननि जा तफ़सील पहुचाईंदासीं। उन में हिकिड़ो ॿियो अहिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो जेको रिपोर्ट थियो आहे त मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी में मासूम नींगरीअ खे स्कूल जे चौकीदार पारां ज़्यादती जो निशानो बनाइण जी कोशिश कई वई आहे। जेतोणीकि इन जी अञा कंफर्मेशन न थी सघी आहे, पर नींगरी जे वारिसनि जो इहो चवणु आहे त उन्हनि जी छोकिरी सां ज़्यादती करण जी कोशिश कई वई आहे, जंहिंजी दहा हुननि जेको आहे सो पुलिस खे ॾिनी ऐं उन खां पोइ उन चौकीदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह ऐं सूबाई घरू वज़ीर सुहेल अनवर सियाल पिण वाक़े जो नोटिस वरितो आहे ऐं SSP मलीर खां रिपोर्ट पिण तलब कई वई आहे। इन तरह जा वाक़िया असांजे मुआशरे जो हिकिड़ो अलमियो बणिजी चुका आहिनि, हिकिड़ो नासूर बणिजी चुका आहिनि। क़सूर वारे वाक़िए खां पोइ कराची में इन तरह जो वाक़ियो साम्हूं अचणु यकीनन अफ़सोसनाक आहे, पर इहो वाक़िया एसि ताईं महदूद कोन्हनि के सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोज़ानो जी बुनियाद ते इन तरह जा वाक़िया पेश अचनि था, इन तरह जा वाक़िया रिपोर्ट थियनि था जिते औरतुनि सां ज़्यादती करे उन्हनि खे साड़ियो वञे थो, उन्हनि खे मारियो वञे थो, मासूम ॿारनि खे मारियो वञे थो। क़सूर खां जेका बाहि शुरू थी आहे एहतजाजनि जी ऐं जवाबदारनि जे गिरफ़्तार न थियण जे करे माण्हुनि में जेको रिएक्शन आहे उन ॼण त सॼे मुल्क खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। मुल्क जे चइनी सूबनि में इन तरह जा वाक़िया थियनि था, रिपोर्ट थियनि था, जंहिंमें इंतिज़ामिया जो को अहिड़ो फ़ाल किरदारु असांखे नज़र नथो अचे, जंहिंजो सबबु इहो आहे त जेकॾहिं असां पंहिंजे गलो के प्रोग्राम में जेके अंग अखर ॾिनासीं 2016 में 17 में इन तरह जा जेके वाक़िया रिपोर्ट थिया उन्हनि जा जवाबदार साम्हूं न अची सघिया। क़सूर में एॾो वॾो स्कैंडल 2015 में ॿारनि जो साम्हूं आयो, जंहिंमें केतिरनि ॿारनि ख़ुदकुशी करे छॾी, केतिरा ॿार नफ़्सियाती मर्ज़नि में वठिजी विया, पर उन जा जवाबदार बि गिरफ़्तार न थी सघिया। हाई प्रोफाइल ज़रूरु थियनि था, इहे वाक़िया हाइप क्रिएट थिए थी, नोटिस वरिता वञनि था, JITs ठहनि थियूं, पर जवाबदार पोइ बि कानून जी पकड़ खां आजा हुजनि था। इहो त हिकिड़ो पासो आहे इन तरह जे वाक़ियनि जो जेको मुआशरे में ख़ौफ़ पैदा करे थो, वालिदेन में ख़ौफ़ पैदा थिए थो। उहे पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलींदे डिॼनि था, ॿारनि खे ट्यूशन या खेॾण जे लाइ या ॿियनि एक्टिविटीज़ जे लाइ ॿाहिरि मोकिलण खां जे लाइ जेके आहिनि से घबराइनि था, सोचनि था त उहे पंहिंजे ॿारनि खे कीअं सिक्योर रखी सघनि। इन जे लाइ मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं त ॿारनि खे अवेयर कयो वञे, ॿारनि में अवेयरनेस पैदा कई वञे, जेकी घर खां शुरू कई वञे, जंहिंजी शुरूआति पंहिंजे घर खां कई वञे। ॿारनि जा वालिदेन पंहिंजे ॿारनि खे इहे ॻाल्हियूं सम्झाइनि त सही छा आहे, ग़लति छा आहे, सुठे ऐं ख़राब जो उन्हनि खे डिफरेंस सम्झायो वञे। पर इन वाक़ियनि जो हिकिड़ो ॿियो तस्वीर बि आहे, हिकिड़ो ॿियो रुख़ बि आहे, उहो इहो आहे त इन्हनि वाक़ियनि खे हिकिड़ो जवाज़ ठाहे करे माण्हू मुख़्तलिफ़ प्रोपेगेंडाऊं बि कनि था। अॼोके वाक़िए जे हवाले सां पिण जेके ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि, जंहिंजो हिकिड़ो पासो त इहो आहे त छोकिरी सां, मासूम नियाणी सां ज़्यादती करण जी स्कूल जे चौकीदार पारां कोशिशि कई वई आहे, पर इन वाक़िए जा ॿिया मुख़्तलिफ़ पहलू बि नज़र अचनि था त इहो वाक़ियो सियासी पार्टियुनि जे विच में छिकताइण जे नतीजे में इन तरह जो जेको इल्ज़ाम लॻायो वियो आहे, जंहिंजी जेतोणीकि कंफर्मेशन केतिरी आहे केतिरी न, इहो असां पंहिंजे प्रोग्राम में अॻियां हली तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर जेकॾहिं के माण्हू अहिड़नि वाक़ियनि खे बुनियादु बणाए पंहिंजा ज़ाती सियासी मक़सदु हासिलु करण जी कोशिशि कनि था त इहे इन्हनि वाक़ियनि खां वधीक ख़राब रुख़ तरफ़ वञी रही आहे सूरत हाल, जंहिंजो असरु अञा तमामु घणो ख़राबु पवंदो। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी में मासूम नींगरी खे स्कूल जे चौकीदार पारां ज़्यादती जो निशानो बनाइण जी कोशिशि कई वई आहे। इन वाक़िए जो सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह बि नोटिस वरितो आहे ऐं घरू सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल वाक़िए जो नोटिस वठंदे SSP मलीर खां रिपोर्ट पिण तलब करे वरिती आहे। इन वाक़िए जे हवाले सां कराची में असां ॾिठोसीं त सिविल सोसाइटी पिण एहतजाज कयो आहे ऐं इन तरह जे वाक़ियनि खे रोकण जे हवाले सां घुर कई वई आहे। वधीक तफ़सील असां मालूम कंदासीं मलीर मां सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार खां। मीर, इहो ॿुधायो त मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी में मासूम नींगरी सां ज़्यादती जे हवाले सां जेका ख़बर साम्हूं आई आहे त स्कूल जे चौकीदार पारां उन सां ज़्यादती करण जी कोशिशि कई वई आहे, केतिरी सदाकत आहे इन ख़बर में? छा इहो वाक़ियो पेश आयो आहे? चौकीदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे? जी सभिनि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी थाणे जी हद आहे। इब्राहिम हैदरी जो इलाइक़ो आहे, उन में हिकु निजी स्कूल आहे। उन जे चौकीदार ते जेको आहे इलाइक़े वासियुनि इल्ज़ाम मरियो आहे त उन जेको आहे 4 सालनि जी इमारा नींगरी आहे, उनखे जेको आहे लजा लुट जो शिकार बणाइण जी कोशिशि कई आहे, पर उहो जेको आहे कामयाबु न थी सघियो आहे। उन जेका उहा हरकत कई हुई, उनजी जेका शिकायत आहे उन पंहिंजे वालिदेन सां कई। गुज़िरियल ॾींहुं उहे वालिदेन जेके आहिनि अची प्रिंसिपल आहे जेको
मिस्टर जान उन सां मिलिया, उनखे उनजी शिकायत कई त हीउ जेको चौकीदार आहे, ईदू नालो आहे उनजो, उहो जेको आहे ॿारड़ी सां हरकत कई अथई, उनखे तव्हां सम्झायो, पर उन जेको आहे उनखे सही रेस्पॉन्स जेको आहे वारसनि खे न ॾिनो, जंहिंसां हू डॿिरजी पिया, मछिरजी विया। त प्रिंसिपल उन्हनि खे जेको आहे उहो सही रेस्पॉन्स नथो ॾिए, उन्हनि जी शिकायत जो नोटिस नथो वठे। अॼु जेको आहे सुबुह जो जीअं ई स्कूल स्टार्ट थियो त तमामु माण्हू जेके आहिनि जिन में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा माण्हू शामिल हुया, उन्हनि जेको आहे अची स्कूल ते हमिलो कयो ऐं स्कूल जा शीशा दरवाज़ा जेके बि हुया उन्हनि ते पथराव कयो ऐं टोड़े छॾियो ऐं उन्हनि जो मुतालबो हुयो त जेको आहे त हिन चौकीदार खे गिरफ़्तार कयो वञे। उन खां पोइ पुलिस ऐं रेंजर्स जेका आहे उनजा जेके वॾा अटाला उन वाक़े वारे हंध ते पहुता ऐं उन चौकीदार ते जेको आवाम जेको आहे तशदुद बि कयो, उनखे पोइ जेको आहे पुलिस पंहिंजी हिरासत में वठी छॾियो। उन एहतजाज दौरान जेको आहे नून लीग MPA हाजी शफ़ी मोहम्मद जामोट बि जेको आहे वाक़े वारे हंध ते पहुतो, त उहे जेके मशरियल नौजवान हुया उन्हनि बि जेको आहे उन हाजी शफ़ी मोहम्मद जामोट सां बदतमीज़ी कई ऐं पोइ जेको आहे हाजी शफ़ी मोहम्मद जामोट जेको आहे वापसि हलियो वियो ऐं उन खां पोइ हींअर जेको उहो ईदू चौकीदार आहे उहो पुलिस जी हिरासत में आहे। उन खां जांच कई पई वञे त हिन वाक़े जा छा कारण आहिनि, पर वारसनि जो उन ईदू चौकीदार ते इहो इल्ज़ाम ज़रूरु आहे त हुन जेको आहे 2 ॾींहं अॻु उन नींगरी सां हरकत करण जी कोशिशि कई, तंहिंखां पोइ जेको आहे उन नींगरी वञी वारसनि खे दाह ॾिनी। जी सभी मीर, इन हवाले सां जेको जवाबदार ॼाणायो थो वञे चौकीदार, उन जे वारसनि सां या उन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे? चौकीदार त इन इल्ज़ाम खे रद्द करे थो त मूं अहिड़ो फ़ोन कयो आहे, पर उन सां गॾोगॾु तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको स्कूल जो ओनर आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान आहे ऐं उहो टाउन नाज़िम ऐं हींअर जेको आहे ज़िला काउंसिल जो मेंबर आहे जान आलम जामोट, उहो हिन स्कूल जो ओनर आहे। उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन जेको आहे हिन इल्ज़ाम खे रद्द कयो आहे ऐं उन इहो चयो आहे त हीअ जेका आहे सियासी साज़िश आहे जेका असांखे बदनाम करण जी जेका कोशिशि कई पई वञे ऐं मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो माण्हू आहियां। ॿी जेका मुख़्तलिफ़ जेके सियासी पार्टी जेके असांजे मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि जेको आहे इहो सॼो ड्रामो रचायो आहे ऐं असांखे बदनाम करण जी कोशिशि कई आहे। हुन वॉलंटियरली चयो आहे त पुलिस हुनखे हिरासत में वरितो आहे ईदू खे ऐं उन खां शफ़ाफ़ जांच कई वञे। अगरि जेकॾहिं उहो हिन ॾोह में मुलविस निकिरे थो त उनखे कैफ़े किरदार सज़ा मिलणु घुरिजे ऐं जेकॾहिं न आहे त पोइ इहो जेको सियासी असांजे मथां इल्ज़ाम मढ़ियो वियो आहे उनजो तदारुक करणु खपे। जी सभी मीर, इन हवाले सां पुलिस अमलदारनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे? जेका इन्वेस्टिगेशन थी आहे, जेके नतीजा साम्हूं आया आहिनि, उन्हनि मां कहिड़ो नतीजो कढियो वियो आहे त सही मामिलो आहे छा? जेकॾहिं इन तरह जो वाक़ियो पेश आयो आहे त यकीनन इंतिहाई मुज़म्मत जोगी ॻाल्हि आहे, हक़ीक़तूं छा आहिनि? जी सभिनि असांजी SHO नज़ीर अहमद चांडियो आहे, इब्राहिम हैदरी जो SHO आहे, उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन चयो त हिन वाक़े जी जेकॾहिं इहो वाक़ियो अगरि थियो हुयो त पहिरीं त उन्हनि खे पुलिस रिपोर्ट करणु खपे हा त हीउ वाक़ियो थियो आहे। उन्हनि पुलिस रिपोर्ट नाहे कई ऐं जेको आहे स्कूल ते वञी करे जेको आहे मुज़ाहिरो कयो आहे, स्कूल जा शीशा तोड़िया आहिनि, पर पुलिस हाणे उन जेके इल्ज़ाम आहे वारसनि जो त हिन हरकत कई आहे उनखे असां गिरफ़्तार करे आया आहियूं ऐं हींअर इब्तिदाई जांच कयूं पिया ऐं उन जांच में जेकॾहिं हू ॾोही निकिरंदो त उनखे ज़रूरु उन ॾोह जी जेके बि कलम लॻनि था कानून जे तहत उन ते मथां FIR कढी वेंदी ऐं कंहिंसां बि ज्यादती थियणु न ॾिबी। SHO जो इहो चवणु आहे। मीर, पुलिस जो छा चवणु आहे त केतिरे वक़्त ताईं हिन जा नतीजा साम्हूं आंदा वेंदा? छो त सिंध जे वॾे वज़ीर नोटिस वरितो आहे, रिपोर्ट तलब कई आहे ऐं घरू वज़ीर सुहेल अनवर सियाल पिणु हिन मामले जो नोटिस वरितो आहे। केसि ताईं इहा जांच मुकमल कई वेंदी? छो त अॼु बि ॾिठो वञे जे कसूर वारे वाक़े खां पोइ इहा जेका बाहि ॿरी आहे, माण्हुनि जो जेको रिएक्शन आयो अॼु असांखे कराची में पिणु नज़र आयो ऐं माण्हू तमामु घणो इन ते रिएक्ट करणु लॻा इन तरह जे वाक़ियनि खे रोकण जे हवाले सां। त कीअं था सम्झो त पुलिस केतिरो जल्द इन वाक़े जी जेका आहे जांच मुकमल करण जी ॻाल्हि कई आहे? जी सभिनि बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ कसूर वारो जेको वाक़ियो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो उन खां पोइ सॼी मुल्क जी जेके बि अवाम आहे उन में इहा जेका आहे दुख जी लहर बि हुई ऐं गुस्सो बि हुयो। अॼु जेकॾहिं उहो वाक़ियो जी निस्बत सां जेको पेश कयो वियो
त उन हवाले सां अवाम खे अॻे ई कावड़ घणी हुई ऐं अॼु जेको आहे उन्हनि उन कावड़ जो इज़हार बि कयो। हाणे असल हक़ीक़तूं त पुलिस ई जांच करे ॿुधाए सघे थी त मामिलो छा आहे, पर पुलिस जेको आहे इन जो नोटिस सिंध जे वॾे वज़ीर बि वरितो आहे, घरू वज़ीर बि वरितो आहे, SSP मलीर राव अनवार जेको आहे उहो बि उन वाक़े वारे हंध ते पहुतो आहे ऐं उनजी जांच थी रही आहे। मां सम्झां थो त 24 कलाकनि या 8 कलाकनि जे अंदरि अंदरि जेको आहे पुलिस खे इन वाक़े जी असल हक़ाइक़ जेके आहिनि उहे अवाम जे आॾो पेश करणु खपनि ऐं जेको आहे हींअर सभु जेके पुलिस ऑफिसर आहिनि उते मौजूदु आहिनि ऐं उन सां जांच पड़ताल हली रही आहे। जी सभिनी महिरबानी मीर ज़ुल्फ़कार असांखे अपडेट करे रहियो ॿुधाए रहियो हिन वाक़िए जे हवाले सां त पुलिस पंहिंजी जांच अञा करे रही आहे। इन तरह जो वाक़ियो पेश अचण जी ॻाल्हि जेका आहे सा न्याणी जे वालदेन पारां कई वई आहे त उन्हनि कंप्लेन कई जॾहिं स्कूल में वञी करे त बजाए उन्हनि जे उन्हनि खे को रिस्पॉन्स ॾिनो वञे, उन्हनि जी ॻाल्हि ते को ध्यानु न ॾिनो वियो, जंहिंखां पोइ माण्हू जेके आहिनि से मछिड़िजी पिया। जॾहिं त ॿिए पासे पॉइंट स्कोरिंग जे हवाले सां पिणु जेका मामिलो असांखे क़सूर में नज़र आयो उहो असांखे इन मामले में नज़र अचे थो त अहिड़नि मामलनि खे वठी करे मुख़्तलिफ़ रुख़ ॾिना वञनि था, उन्हनि ते पॉइंट स्कोरिंग कई वञे थी। सियासी पार्टियुनि जे विच में जेका छिकताण आहे उन्हनि मामलनि जे करे इन तरह जा वाक़िया दॿिजी वञनि था या हटिजी वञनि था या इन तरह जे वाक़ियनि जो फ़ाइदो वठी करे इन पंहिंजा मफ़ाद हासिल कया वञनि था। बहरहाल हक़ीक़तूं जेकी बि हुजनि उहे जल्द खां जल्द साम्हूं अचणु घुरिजनि। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु ऐं मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन ई मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ हिन वक़्तु असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे औरतन जे भलाई वाले खाते जी हवाले से वडे वजीर जी सलाहकार इरम खालिद। इरम साहिबा, बहुत शुक्रिया, आपने हमें अपना मौक़िफ़ देने के लिए हमें प्रोग्राम में ज्वाइन किया। वेलकम कहते हैं आपको। इरम साहिबा, ये बताइएगा कि कसूर की बच्ची के वाक़े के बाद एक और कराची में इब्राहिम हैदरी के स्कूल में जो बच्ची के साथ ज्यादती होने का जो वाक़या बताया जा रहा है, क्या कहेंगी इस पे? आपके पास क्या इंफॉर्मेशन है? देखिए, ये वाक़या इस तरह से है कि एक प्राइवेट स्कूल के अहाते में ये चीज हुई है और इसीलिए प्राइवेट स्कूल के अहाते के अंदर अगर कोई चीज ऐसी होती है कि वहाँ के मुलाजिम इस तरह से बच्चों को अब्यूज करने की कोशिश करते हैं, अभी हमने जो तहकीकात की है उससे ये पता चला है कि उसका इरादा इस तरह से था और उसने कभी कुछ बैड टच जो है आप समझिए कि बच्ची ने महसूस किया और अपनी घर वालों को बताया। उस सिलसिले में वो घर से जाके उन्होंने उस चौकीदार को उनके घर वालों ने पकड़ा और काफी उसको तशद्दुद किया उसके ऊपर और तो उसने कबूल किया मेरे ख्याल में। तो अब अभी तक तो यही है कि उसने कबूल किया है और उसको थाने पहुंचा दिया है, लेकिन उसके पेरेंट्स जो हैं जो बच्ची के, वो इस केस को बढ़ाना नहीं चाह रहे हैं और ना ही वो थाने आ रहे हैं। तो इस वजह से ये जब बात होती है कि जब पेरेंट्स आगे आके इस तरह की रिपोर्ट नहीं कराते हैं तो फिर पुलिस के लिए काम करना मुश्किल हो जाता है। लेकिन हमने इसके लिए यही किया कि हमारी जब वहाँ पे टीम गई तो उन्होंने हमसे कहा कि अभी बच्ची के साथ ऐसी कोई चीज हुई नहीं है, लेकिन हम चाह रहे हैं कि इसको सजा जरूर मिले और इस बच्ची का नाम भी ना आए। तो हमने उसके ऊपर यही कहा कि ठीक है, हम देख लेते हैं, लेकिन आपको रिपोर्ट तो करानी चाहिए। ये हर इस तरह के वाक़े में होने वाले उसमें जरूरी है कि आप रिपोर्ट करें ताकि इस तरह के अनासर को दायरा इख्तियार में जो है वो लेके उनको सजा दी जाए। इरम साहब, हमारे ज़राए की जो मालूमात हैं अब तक उसके मुताबिक ये मामला इस तरह नहीं जिस तरह पेश किया गया, इसके पीछे कोई सियासी वजूहात हैं, कोई स्कूल की प्रॉपर्टी का, कोई इस तरह सा 2-3 पार्टीज का मामला है। क्या आपके नॉलेज में ये बात आई है, कहीं से कोई इस तरह की खबर मिली है आपको? नहीं, क्योंकि देखिए इस तरह की कोई बात नहीं है, क्योंकि हमारे जो लोग थे वो जाके फैमिली से मिले हैं, उस बच्ची से मिले हैं और उसकी वालदा से बात हुई है। वो वालदा बहुत अपसेट थी और मेरा जहाँ तक ख्याल है वो इस तरह से ये वाकया नहीं है। स्कूल वहाँ पे बहुत सालों से चल रहा है, एक अच्छा स्कूल है, वहाँ के तमाम मोहल्ले के लोग जो है वहाँ पे जाते हैं। लेकिन यकीनन जब प्रिंसिपल ने और देखा कि इस तरह की कोई बात हो रही तो हो सकता है वो वहाँ से उन्होंने शुरू में उनसे कोऑपरेट करने से मना किया था, तो इस वजह से भी थोड़ा सा लोगों में इश्तियाल पैदा हुआ।
इरम साहबा, कैसे देखती हैं, एक तो माशरे में इस तरह की जो हैवानियत बढ़ती जा रही है, वालदेन में खौफ है, बच्चों में खौफ है, कब क्या ये करें कि वालदेन अपने बच्चों को स्कूल ना भेजें, मदरसे ना भेजें, बाहर खेलने ना भेजें? ये तनाव जो बढ़ता जा रहा है, इस तरह की हरकत जो बढ़ती जा रही है, इसकी क्या वजह देखती हैं? रोज इस तरह के वाकयात रिपोर्ट होने लगे हैं। देखिए, जो हम अपने मजहब से दूर हो गए हैं, अपनी मॉरल से दूर हो गए हैं, तो इन चीजों का असर हमारे माशरे पे पड़ रहा है। हम कहीं देखते हैं कि खवातीन को कारोकारी किया जाता है, कभी हमने देखा कि पसंद की शादी पे उनका हक नहीं दिया जाता, उनको जान से मार दिया जाता है, कभी बच्चियों के खिलाफ इस तरह से बातें होती हैं। तो मैं समझती हूँ कि ये माइंड सेट है जिसको तब्दील करने की जरूरत है। और हमारे यहाँ सबसे बड़ी जो इसमें रुकावट है वो तालीम की कमी है। दूसरे लोगों में वो रुझान है जो कि फ्रस्ट्रेशन और इन चीजों को जन्म देते हैं। तो मैं समझती हूँ कि हमारा जो सही जो हमारा झुकाव होना चाहिए वो तालीम, और हमारे माशरे में जो अब नया हमारा जो एक ये फिनोमेना जन्म ले गया है कि बच्चों की कोई इज्जत नहीं, बड़ों की कोई इज्जत नहीं। तो मैं समझती हूँ कि इस चीज को देखते हुए हमें अपने माशरे को बचाने के लिए बहुत सारे इक़दाम करने की जरूरत है। इरम साहबा, कैरिकुलम के हवाले से बात की जा रही है कि निसाब में ये चीज़ें शामिल होनी चाहिए, बच्चों को अवेयरनेस देने के हवाले से उनको ये चीज़ें बताई जाए, तो समझाई जाए, वालिदैन अपने बच्चों से इस तरह की चीज़ें शेयर करें ताकि उनको अच्छे बुरे सही गलत का पता लग सके। तो इसके लिए वुमेन डेवलपमेंट मिनिस्ट्री क्या काम करेगी? क्या आप कोई ऐसा प्लानिंग करने लगी हैं, या ऐसी कोई करारदाद, ऐसा कोई कानून पास किया जाएगा जिस हवाले से कैरिकुलम में ये चीजें ऐड की जा सकें? देखिए, कैरिकुलम में ऐड बिल्कुल की जाए, बिल्कुल होनी चाहिए। मैं ये समझती हूँ कि सबसे पहली दरगाह माँ की गोद है। उसको बताना अपनी बेटी को कि गुड टच क्या है, बैड टच क्या है, किससे आपको बात करनी है, किससे आपको नहीं बात करनी। मेरे ख्याल में ये पहले से आपको अपने घर से शुरू करना चाहिए। उसके बाद यहाँ तक कि मैंने ये देखा है कि कुछ स्कूलों से ये तक क्योंकि कुछ प्राइवेट स्कूलों में इस तरह की क्लासेस दी जाती हैं, उनको भी डिस्करेज किया जाता है माँ बाप के लिहाज से, पेरेंट्स की तरफ से, कि आपने हमारी जो है 5th में पढ़ने वाली बच्ची को रिप्रोडक्टिव सिस्टम के बारे में क्यों बताया, या आपने इस तरह की आपने उसको नॉलेज क्यों दी। मैंने कई दफा ये सुना है कि पेरेंट्स ने आके शिकायत की है कि हमारे यहाँ ये चीज पढ़ाई जा रही है। तो मैं समझती हूँ कि पेरेंट्स को भी अब समझना चाहिए कि अब ये वक्त आ गया है कि हमारे स्कूलों में, प्राइवेट स्कूलों में भी और गवर्नमेंट के स्कूलों में भी इस तरह की यकीनन हमारा सिलेबस में इस तरह की चीजें शामिल होनी चाहिए। तो बिल्कुल इसके लिए इक़दाम हो रहे हैं, और इस चीज़ पे एजुकेशन डिपार्टमेंट भी काम कर रहा है। और मैं चाहूँगी कि इसके लिए यकीनन एक मजबूत लॉ बनाया जाए ताकि इस तरह की जो माशरे में हैवानियत फैल रही है इसको रोकने के लिए हमें दिफा अपनी बच्चियों का करना है, अपने बच्चों का करना है। इरम साहब, वुमेन डेवलपमेंट मिनिस्ट्री इस हवाले से कितने एफर्ट्स लेती है? आए दिन हमें सिंध के मुख्तलिफ इलाकों में इस तरह के वाकयात देखने को मिलते हैं, औरतों के साथ, बच्चियों के साथ ज्यादती की जाती है, उनको मार दिया जाता है, उनको जला दिया जाता है। आप की मिनिस्ट्री इस हवाले से आप खुद कितनी एक्टिव हैं? क्योंकि आप देख रही हैं कि कसूर में इंतजामिया के एक्शन न लेने से लोगों का जो रिएक्शन सामने आया है, अब यहाँ कराची में भी आप देखें कि इस तरह के वाकये के बाद लोगों का एक पुरजोर मजम्मत के हवाले से सिविल सोसाइटी बाहर निकली है। तो आप समझती हैं कि क्या एफर्ट्स लेनी चाहिए बीइंग अ रेस्पॉन्सिबल ऑनरेबल वुमेन डेवलपमेंट मिनिस्टर के हवाले से? जी बिल्कुल। देखिए, हमारी तो शुरू से ही एक ये कोशिश रही है कि उन लोगों को अवेयरनेस दी जाए कि आइए, ऐसे मौकों पे आप घर पे ना बैठिए, आप आएं, अपनी रिपोर्ट दर्ज करें। वो लोग इज्जत बचाने के लिए और इस तरह की चीजें करने के लिए वो फिर जाकर अपनी रिपोर्ट तक नहीं कराते हैं। तो अब आपने देखा है कि बहुत सारे पेरेंट्स, बहुत सारे इस तरह के जो इश्यूज हैं वो अब रिपोर्ट होने लगे हैं। देखिए, ये साल से ये चीज चलती आ रही है, लेकिन पहले तो इसकी रिपोर्टिंग तक नहीं होती कि यहाँ तक कि FIR तो दूर, वो जाके थाने में ये तक नहीं कहते थे कि हमारे साथ ये ज्यादती हुई है। तो अब
ये रुझान हो रहा है। हमारे कंप्लेंट सेल्स हैं, हमारे दही इलाकों में भी हैं, शहरों में भी हैं, उसमें हमारे ऑफिसर्स ये फैसिलिटी प्रोवाइड करते हैं कि अगर खवातीन या हमारे यहाँ के जो पेरेंट्स हैं वो नहीं उनको पता है कि इस वाक़ये के होने के बाद क्या करना चाहिए, तो उनको सारी डिटेल्स देते हैं, उनको ले जाकर थाने में उनकी रिपोर्ट दर्ज कराते हैं, FIR कटवाई जाती है, और फिर जब अगर उनको लीगल असिस्टेंस की भी जरूरत हो तो हम फ्री ऑफ कॉस्ट वो लॉयर्स भी उनको प्रोवाइड करते हैं ताकि वो अपना मुकदमा वहां जाके लड़ सकें। एनम साहबा, लोग इसलिए भी पीछे हो जाते हैं कि उन पे प्रेशर डाला जाता है। जितना मीडिया में ये चीजें हाईलाइट होती हैं उतना जो है वो फॉलो अप उनको दिया जाता है, उसके बाद ये बातें उन तक महदूद हो जाती हैं। तो आप पर्सनली कितना इस तरह के मैटर्स को लुक आफ्टर करती हैं? देखिए, ये चीज तो सबसे बेसिक है कि जब तक आप रिपोर्ट नहीं कराएंगे उसके बाद यकीनन आपको प्रेशर बर्दाश्त करना पड़ेगा, क्योंकि जब एक एग्रीव्ड पार्टी होती है, जब एक जिसपे जुल्म हुआ हुआ होता है, वो वैसे ही एक ट्रॉमा से गुजर रहे होते हैं, तो उसमें उनको हर तरह से फैसिलिटीज प्रोवाइड करना यकीनन हुकूमत का फर्ज है। और इसके लिए ही हम इस तरह की स्कीम्स और इस तरह के हमारे प्रोजेक्ट हम जो है वो इंट्रोड्यूस कराते हैं कि जिसकी वजह से वो उन तक ये तमाम चीज़ों की रसाई हो और उनको वो तरीक़ाकार पता चले कि जिसके तहत उनको लेके चलना चाहिए। इसी सिलसिले में हम बहुत सारे इक़दाम हमने, जो हमारे कंप्लेंट सेल्स हैं जहाँ पर आके ये अपनी इस तरह की सहूलियात, और हमारे जो ऑफिसर्स हैं वो खुद भी जाके मॉनिटरिंग करते हैं। अगर कोई इस तरह का केस चल रहा हो उस पर रिपोर्ट बनाई जाती है, उसके ऊपर हमें यहाँ तक हमें भेजा जाता है कि अगर कोई इस तरह की चीज हो रही है और उनको प्रॉब्लम्स आ रही हैं इलाके के लिहाज से, वहाँ के बड़ों के लिहाज से। मुझे पता है कि यहाँ पर थोड़ा सा प्रेशर और इस तरह के लोग भी, आपस के लोग भी मिलकर ये कहते हैं कि छोड़ो इस मामले को खत्म करो, लेकिन अब बहुत हो चुका है। अब मैं समझती हूँ कि उन लोगों को भी समझना चाहिए कि उनकी जिम्मेदारी क्या है। हर किसी को अपनी जिम्मेदारी समझनी चाहिए, वरना एक गवर्नमेंट जो है वो आपका भला आपसे बेहतर नहीं कर सकती जब तक आप अपने लिए सिंसियर ना हो। बहुत शुक्रिया इरम ख़ालिद साहब। प्रोग्राम जे सिलसिले के जारी रखंदासीं, पर हिते वक़्तु है मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले के अॻिते वधाईंदासीं। इन ई मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असांखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कयो आहे फंक्शनली अॻवान नुसरत सैर अब्बासी साहिबा। नुसरत, भलीकार चऊं था, तव्हां प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। नुसरत, जीअं त सिंध असेंबली जे इजलास में पिणु तव्हां पारां जेको रिएक्शन साम्हूं आयो क़सूर वारे वाक़े ते, ऐं अॼु वरी कराची जे इलाइक़े इब्राहिम हैदरी में इहो वाक़ियो रिपोर्ट थियो आहे त स्कूल जे चौकीदार पारां नींगरी सां ज़्यादती करण जी कोशिश कई वई आहे। जेकॾहिं इहो वाक़ियो ईअं ई रिपोर्ट थियो आहे, इहा हक़ीक़त आहे, त इन ते तव्हां छा चवंदो? अॼु वरी कराची में असांखे सिविल सोसाइटी पंहिंजो शदीद रिएक्शन ॾेखारींदी नज़र आई। कीअं रोके सघिजे थो इन तरह जे वाक़ियनि खे? वॾी महिरबानी सदीन। ॾिसो, इहे को पहिरियों वाक़ियो त कोन आहे। ज़ैनब हुजे या नंढड़ी ॿारड़ी हुजे इब्राहिम हैदरी जी, या इन खां अॻु में लाड़काणो हुजे, खैरपुर हुजे, तानिया ख़ासकेरी जो वाक़ियो आहे, सिंध यूनिवर्सिटी जो वाक़ियो आहे, वाक़ियात खैरपुर यूनिवर्सिटी में अहिड़े तरीक़े जा वाक़िया थींदा रहिया। असांजी ऑफिसिस में जेके असांजी लेडीज़ सां अब्यूज़िंग हैरासमेंट थी थिए, तो ये वाक़ियात थियनि था। हद खां वधीक बेइंतिहा किरियल सोच वारा माण्हू हिन मुल्क में मौजूद आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे त जेके माण्हू इहे हरकतूं कनि था, पै दर पे इन्हनि में वाधारो छो थो थिए? इन करे थो थिए जो उन्हनि में उन्हनि कल्प्रिट्स खे, मुजरिमनि खे, उन गंदी हरकतूं, वहशियाना हरकतूं करण वारनि खे सज़ा न आहे। हिकिड़ो बि मां जेकॾहिं को कढां वाक़ियातनि जो हिकिड़ो पूरी फाइल कढां त मूंखे कंहिं बि हिकिड़े मुजरिम खे सज़ा मिलियल न नज़र ईंदी। इहा ई वजह आहे त पोइ इहे अहिड़ी कम करण वारा इहो ई सोचे इहे ॿुधो कमु कंदा आहिनि त काई फ़र्क़ु न पवंदो, बची वेंदासीं, कहिड़ी सज़ा मिलणी आहे। इन ई करे ज़ैनब जो वाक़ियो थियो, ऐं ज़ैनब वारे वाक़े में बि उन शख़्स अॻु में केतिरी न्याणियुनि सां इहो हरकतूं कयूं, उन खां पोइ ज़ैनब जो थियो। ज़ैनब खां पोइ जॾहिं सॼी सोशल मीडिया जागी, मीडिया जागियो, तॾहिं वञी इन शइ ते एक्शन कयो। न त इहो बि अहिड़े तरीक़े सां ई केस रुली वञे हा। तो ईअं केसिस थियनि था। कानून मौजूदु आहे, कानून में
इम्प्लीमेंटेशन आहे, यानी तव्हां हर शइ खे अहिड़ो आसानी सां टारे था छॾनि। हिकिड़ो ॿ ॾींहं हुनखे मीडिया बि खणे थो, माण्हू बि हुन ते था थियनि, उन खां पोइ वरी ॿियो इशू वरी ॿिए पासे। असांखे पंहिंजी नियाणियुनि खे जेकॾहिं अॻिते वधाइणो आहे, पढ़ाइणो आहे, पर इन सां नुसरत साहिब इहो बि त ॾिठो वञे त कसूर वारो वाक़ियो स्कैंडल जेको 2015 में साम्हूं आयो, उन जा जवाबदार बि गिरफ़्तार न थी सघिया, साम्हूं न अची सघिया, JITs ठहियूं, वरी हाणे JIT ठाही वई आहे। मां इहो ई चवंदमि न त ॾिसो कंहिं बि हवाले सां जॾहिं अहिड़ा वाक़िया थियनि था त का न का अहिड़ी धुर में विच में अचे थी, का सोर्स वारी धुर का अहिड़ी सियासी तौर ते कोई इंफ्लुएंस अची थो वञे, को न को अहिड़ो शइ थिए थो जंहिंजे करे उहो केस दॿजी थो वञे, ऐं उन खां पोइ माण्हू वीचारा ॿियनि इशूनि में ॿुधल आहिनि, उहो वरी हेॾे होॾे वाक़िए खे करे था छॾनि। तो इहा ई शइ आहे त जेसि ताणी सीरियसली इन शइ में ॿी ॻाल्हि ॾिसो न, अॼु जी दुनिया बि थिए थो एडमिनिस्ट्रेटिवली माण्हू मेरिट ते इन्हनि शयुनि खे खणींदा आहिनि, पुलिस असांजी अहिड़ी उन जे बारे में सियासी तौर ते अहिड़ी हालतूं करे चुकिया आहिनि पुलिस जूं, पुलिस पंहिंजो किरदार करे ई नथी सघे। हाणे इब्राहिम हैदरी वारो बि जेकॾहिं वाक़ियो थियो आहे, जेकॾहिं ॿुधाइनि था त उन नंढड़ी सां उन कुझु करण जी कोशिश बि कई आहे, त हुननि जे पेरेंट्स जे बारे में जेका असां ॿुधीसीं उन्हनि त पुलिस खे इतला कोन ॾिनी, हुननि त रेंजर्स खे कॉल कई आहे। इन मां ॾिसो त ट्रस्ट जेको आहे पुलिस सां ख़तमु थींदो थो वञे, त पुलिस छा कंदी, सॾींदी, न FIR कटींदी, बेइज़तो कंदी। हा ज़रूरु तव्हांजो को सियासी सिलसिलो हूंदो त तव्हांखे कुर्सी बि मिलंदी, तव्हांजी FIR बि कढबी, अदरवाइज़ तव्हां सियासी तौर ते यतीम आहियो, तव्हांखे कोई पुछण वारो न आहे। अहिड़ा वाक़ियात जेके आहिनि न, इहे हिकिड़ी मिसालूं थी वयूं आहिनि। असां सभु हिन माशरे में पर जेके बाशऊर रहूं, असांखे हिन में अॻिते वधिणो खपे, ऐं हद खां वधीक हिन शइ खे जेसि ताणी न खणंदासीं, असां पंहिंजी नियाणियुनि खे ॿाहिरि न कढी सघंदासीं, न असां उन्हनि खे हिन माशरे जो बाशऊर फर्ज़ ठाहे सघंदासीं। नुसरत साहिब, पॉइंट स्कोरिंग कई वञे थी, सियासी मफ़ाद हासिल करण जे लाइ हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाया वञनि था। जेकॾहिं असां कसूर जी ज़ैनब जे वाक़िए खे ॾिसूं, यकीनन मुज़म्मत जोॻो वाक़ियो आहे। छा सिंध में इन तरह जा वाक़िया पेश कोन आया? ख़ैरपुर में मां धीउ सां ज़्यादती करे उन्हनि खे साड़े मारियो वियो हुयो, ऐं जेकॾहिं लाड़काणे जी ॻाल्हि कजे त 5 सालनि जी फौज़िया सिंधू जेको आहे उनखे ज़्यादती खां पोइ क़तल कयो वियो। 5 सालनि जी मुस्कान नारे जो लाड़काणे में ज़्यादती खां पोइ क़तल कयो वियो। 13 सालनि जी राफ़िया बाखराणी तालुके सां तालुक़ु रखंदड़ लाड़काणे में ज़्यादती खां पोइ क़तल कयो वियो। अनेक वाक़िया आहिनि। असांखे छो नथी सिंध में एॾी एक्टिवनेस नज़र अचे इन हवाले सां? जेकॾहिं पंजाब में इन तरह जो वाक़ियो थियो आहे त पार्टियूं हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाइनि थियूं ऐं इनखे सियासी मफ़ाद हासिल करण लाइ इस्तेमालु कनि थियूं। माण्हुनि जो उते बि ख़राबु असर आहे त माण्हुनि जो सिंध में बि ख़राबु असर आहे। बिल्कुल जी, इहा त हिकिड़ी माइंड सेट आहे, सोच आहे जेका हर सूबे में पाई थी वञे। वो KPK में बि आहे, बलोचिस्तान में बि आहे, पंजाब में बि आहे, सिंध में बि आहे। ॻाल्हि इहा आहे त असांजो सभिनीनि खां प्राइम ड्यूटी हूंदी आहे उतां जे जेको हाकिम आला आहे, उहो आहे CM जो पहिरीं ड्यूटी CM जी आहे त उहो पंहिंजी कैबिनेट कहिड़ी बहितर थो ठाहे, मेरिट ते कैबिनेट थो खणे, उन खां पोइ कैबिनेट अॻिते पंहिंजा जेके ऑफिसर्स आहिनि मेरिट ते खणे थो या नथो खणे। इन्हनि शयुनि खे खुदारा सियासी रंग न ॾियो। ईअं जेकॾहिं थियो त पोइ त कोई मसइलो हल न थींदो। हा, कोताहियूं आहिनि, इन्हनि कोताहियुनि खे ख़तमु करिणो आहे। बेशक उहो पंजाब में आहिनि, बेशक उहो असांजे सिंध में आहिनि। असांजी सिंध में घणी ॼाणियूं ईअं क़तल थी मारियूं वयूं के हिन ते कुझु कमीशन ठहिया, ह्यूमन कमीशन थिया, कुझु बि ठहियो, उन जो कोई अॻिते हल न निकितो। तो सिर्फ़ सियासी तौर ते असां हिनखे कंडेम त कयूं था कंदासीं, पर अमली तौर ते बि जॾहिं हुक्मरान हाकिम थो थिए त उनखे खे त अदा खे हिसाब ॾियणा पवंदा, हिसाब ॾियणा पवंदा। हिकिड़ो पंहिंजो इंफरादी जो आवाम जो, इनखे पोइ ते न हटणो खपे। उन्हनि मामलनि खे जेतिरो थी सघे अॻिते वधी इन्हनि खे हल कजे। असां CM साहब खे ॾिसूं, वेह थो, नाश्ता थो करे, मानियूं थो खाए, आवाम में थो वहे। बाबा इहे पंहिंजी जाइ ते, पर कम अज़ कम हिननि मसइलनि खे जेकॾहिं थोरे वक़्त में ई हल कराए वियो त शायदि अॻिते जे लाइ तव्हांजे लाइ बहितर हिकिड़ो सिलसिलो हले। वॾी महिरबानी नुसरत सैर साहिबा, तव्हां असां सां हिन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कई। नाज़रीन, फंक्शनल लीग अॻवान नुसरत सैर अब्बासी असां सां ॻाल्हि ॿोल करे रही। ही हिकिड़ो वाक़ियो कोन्हे, अहिड़ा अनेक वाक़िया आहिनि। ऐं कल्ह के असां पंहिंजे प्रोग्राम में इहा रिपोर्ट ॾिनी त पाकिस्तान में, असांजे मुल्क में रोज़ानो जी बुनियाद ते 11 ॿारनि सां ज़्यादती कई वञे थी। उन्हनि खे ज़्यादती जो निशानो बणायो वञे थो, उन्हनि सां लजालुट कई वञे थी। 11 ॿार, 11 ज़िंदगियूं रोज़ानो ईअं ख़राबु थियनि थियूं, जिन जो किथे बि को
दाह ॿुधण वारो कोन्हे, जिन जूं किथे बि का केस रिपोर्ट कोन था थियनि ऐं उन्हनि सां इन तरह जा हाञा थींदा रहनि था। अॼोके हॉट इशू प्रोग्राम में पिणु असां इन ई ॿरंदड़ मौज़ू ते पंहिंजो प्रोग्राम रखियोसीं। क़सूर खां इहा बाहि जेका शुरू थी आहे इहा अञा ख़तमु न थी आहे। इन बाहि इन जे वाक़िअनि में सिंध जे चइनी सूबनि जा जेके मासूम ॿार आहिनि, न्याणियूं आहिनि, उहे वकोड़ियल आहिनि ऐं गॾिजी अहिड़ो लाहे अमल, अहिड़ी पॉलिसी ठाहिणी पवंदी रियासत खे। रियासत वटि वसीला आहिनि, रियासत वटि पावर आहे ऐं रियासत उन्हनि खे इस्तेमालु करे सघे थी। रियासत ज़िम्मेवार आहे त माण्हुनि जी जान माल जो दिफ़ा करे, उन्हनि जी इज़तनि खे बचाए। उहे ई जॾहिं अहिड़ा एफर्ट्स वठे त यकीनन सिविल सोसाइटी जेका सुजाग थी आहे उनखे अञा वधीक सुजाग थियण जी ज़रूरत आहे। त पोइ रियासत बि मजबूर थिए त आवाम जो डिफेंस कीअं कजे, इन ज़िम्मेदारी खे कीअं पूरो कजे ऐं जवाबदार उन्हनि खे बि ॿीहर इहा ज़रूरत ऐं हिमत न थिए त मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं ईअं ख़राबु कयूं वञनि। अॼोके हॉट इशू प्रोग्राम खे हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचाईंदासीं। ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं कुझु नवां इशू खणी करे। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।